सुल्तानकोट वेझो विकिणो लिंक रोड जो तामीराती कम 1 साल खां रोलड़े जो शिकार आहे। ॻोठाणनि एहतजाज कंदे ॼाणियो त ठेकेदार रोड जो तामीराती कम अध में छॾे गुम थी वियो आहे। स्टार अली चांडियो जी रिपोर्ट। जीअं त नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं वकिड़ो लिंक रोड। ही ज़िले शिकारपुर जे आख़िरी बॉर्डर बेगारी कैनाल ते ही वकिड़ो लिंक रोड आहे, जेको हमायून ऐं जेकुंबाद ज़िले जे जेके रोडनि खे आहे उन्हनि खे मिलाईंदो आहे। ही वकिड़ो लिंक रोड तक़रीबन 50 ॻोठनि जी सहूलियत जो मर्कज़ आहे ऐं हिन रोड सां ई उन्हनि जो अचणु वञणु थींदो आहे। हिते ठेकेदार अध में पत्थर विछाई करे जेको फ़रार थी वियो आहे ऐं इन सिलसिले में असां हिते ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ॻोठाणनि जो छा चवणु आहे। रस्ते जो तमामु हालत ख़राबु आहे। महिरबानी करे असांजी अपील ॿुधंदा। बराए महिरबानी वज़ीर आला खे असां इहो गुज़ारिश कयूं था या हितां जे हुकुमरान खे इहो गुज़ारिश था कयूं त असांजे रस्ते जो बंदोबस्तु कनि। रस्तो बीमारी माण्हू हिते नंढड़ो असांजो कल्ह खां वठी बीमार रस्तो न आहे। रोज़ असांजा मोटरसाइकिल पंचर थियनि था। साईं पैसा खाई साल थी वियो, बजट खाई वियो ठेकेदार, हुनखे कुझु चवण वारो न आहे। को रोड रस्तो पैसा खाई विया। हिन टाइम असां ज़ुल्म कर असीं त वैर में पिया। लिंक रोड आहे वकिड़ो ऐं टूपुल जो 20 किलोमीटर आहे। ठेकेदार पत्थर विछाई करे हले वियो। साल थी वियो आहे त हिते असांखे ॾुखियाई थिए थो। राति जो को मसइलो अचानक थिए थो, इमरजेंसी या डिलीवरी को टैक्सी ते फ़ोन कयूं था अचण जे लाइ, उहो तयारु न आहे। चवनि था रस्तो ख़राबु आहे असांजो गाॾी जो। ठेकेदार पत्थर विछायूं हले वियो, तक़रीबन साल थियण वारो आहे। हे वरी ॾिसे रोड खे ॾिसण बि न आयो आहे। असांखे ॾाढो तकलीफ़ुनि खां मुंहुं ॾियणो पए थो। बराए महिरबानी असांजो थोरो कयो, हे असांखे रस्तो ठाराए ॾिजो। जीअं त नाज़रीन तव्हां हिते ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो चवणु हो त हीउ जेको रोड आहे असांजे ॻोठ जो सहूलियत आहे ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जो सहूलियत आहे। हिते पत्थर विछाई करे ठेकेदार भॼी वियो। हिन रोड खे पूरो साल मुकमल थी वियो आहे ऐं हिननि अपील कई आहे चूंडियल नुमाइंदनि ऐं वज़ीर आला सिंध खां त हीउ जेको असांजो ॻोठ आहे जो मेन रस्तो आहे जेको असांखे वञण में दुश्वारी थिए थो, इहा अपील आहे त ख़ुदारा हीउ रोड जेको आहे ठेकेदार पत्थर विछाई करे हले वियो आहे, असांखे रोड तइमीर करायो वञे। कैमरामैन शेरबाज़ सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तानकोट। नाज़रीन नवाब शाह वेझो ॻोठ शहर में चांडियो जे रहवासियुनि पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त बासड़नि जी चुर्च ते पुलिस